अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवांखे मस्त कलंदर टीवी में भली कर चऊं था। दोस्तों, जी त सिंध टीवी जो नओं ड्रामो तकरार जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी है, जंहिंजी रिकॉर्डिंग दादू में हली रही है। इन जो डायरेक्टर है चौधरी असगर थईम ऐं असिस्टेंट डायरेक्टर है असगर थईम ऐं ॿियो सेकंड डायरेक्टर है सतार नोहाणी ऐं इन जो राइटर है नूर ज़ोर। दोस्तों, इहो साॻियो राइटर उहो आहे जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामो लिखियो हुयो, जेको तव्हां सिंध टीवी ते ड्रामो ॾिसी रहिया आहियो। इहो उन राइटर जो ॿियो ड्रामो आहे जेको दादू में रिकॉर्डिंग हली रही आहे। इहो फुल एक्शन ड्रामो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन ड्रामे में वॾे अरसे खां पोइ चॉकलेटी हीरो रफ़ीक ज़ौर बि हिन ड्रामे में एक्शन में नज़र ईंदो। दोस्तों, जॾहिं त हिन ड्रामे जो DOP आहे फैसल संजराणी ऐं हुन सां गॾु हुन जी टीम। दोस्तों, इहो ड्रामो वॾे अरसे खां पोइ सिंध टीवी ते हलंदो ऐं कुझु ॾींहंनि में सिंध टीवी ते ड्रामो हलंदो, जंहिंजी रिकॉर्डिंग दादू में हली रही आहे। जंहिंजी कास्ट में मेगा कास्ट आहे, सिंध जा सीनियर अदाकार ऐं हिन में ड्रामे में शामिल आहिनि। ऐं ड्रामो 7 बजे सिंध टीवी ते ऑनर कयो वेंदो, जंहिंजा कुझु फुटेज अवां ॾिसी रहिया हो ऐं अवांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जो राइटर नूर ज़ोर आहे, जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामो लिखियो आहे। ऐं हिन ड्रामे जी सॼी निगरानी सईद मुनव्वर शाह करे रहियो आहे। हिन ड्रामे जी वागूं सईद मुनव्वर शाह जे हथ में आहिनि ऐं चीफ डायरेक्टर आहे हिन जो चौधरी असगर थईम। अवां खां